नाज़िर मिठी जी अदालत हरकोल ब्लॉक 2 में तशद्दुद सबब ज़ख्मी थियल पोरियत जे पीउ जी दरख़्वास्त ते सिक्योरिटी इंचार्ज समेत 4 ॼणनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। हुन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर क़ाज़ी नोड़ियो। जी क़ाज़ी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल थरकोल ब्लॉक 2 ते जेको कुछ ॾींहं अॻु में पोरियत दो भील ऐं ग़ुलाम कादिर खोखर ते जेको सिक्योरिटी एहलकारनि पारां तशद्दुद कयो वियो हो ऐं उन तशद्दुद में जेको आहे सो दो भील त फ़ौत थी वियो हो ऐं जेको ॿियो ग़ुलाम कादिर खोखर नाले शख़्स हो उहो अञा ताईं ज़ख़्मी आहे ऐं उन ज़ख़्मी जे पीउ जी दरख़्वास्त ते जेको आहे सो शीशन कोर्ट मिठी जी अदालत पारां जेको आहे सो कमांडो काशिफ समेत जो 6 ॼणनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे ऐं इहो जेको आहे सो केस दाख़िल करण जो हुकुम शीशन कोर्ट मिठी जी अदालत मीर ग़ुलाम हुसैन टालपुर पारां ॾिनो वियो आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे सो सूरत आला सरपारकर में जेको दो भील क़तल ऐं ग़ुलाम कादिर ते तशद्दुद वारो मामिलो जेको आहे सो उहो टेरोकुनी कमेटी जेको आहे सो अॼु मिठी पहुची रही आहे ऐं उते मक़तूल जे वारसनि सां उहा ॻाल्हि ॿोल बि कंदी ऐं ॿिए पासे शीशन कोर्ट जेको आहे सो पोरियत दो भील सां गॾु जेको तशद्दुद जो शिकार ग़ुलाम कादिर खोखर जे वालिद ते जेको आहे सो अहिड़ो फ़ैसिलो ॿुधायो आहे। जी ठीकु आहे क़ाज़ी, अपडेट करण लाइ अव्हां जी महिरबानी।